बाबा तू हाँ तो करी या ना मां शादी कंदम त इंसान कंदम न त कॾहिं बि कंहिं ॿिए सां कोन कंदुमि शादी। छोरा ये ख़्वाब ॾिसणु छॾे ॾे, शादी थींदी त पंहिंजनि में थींदी। न बाबा न, मां पंहिंजनि मां शादी कॾहिं कोन कंदुसि। मां शादी कंदुमि त उन कराची वारी सां कंदुमि जंहिंसां मां फ़ोन ते ॻाल्हाईंदो आहियां। सफ़ा चरियो आहे, सफ़ा चरियो आहे, सफ़ा दिमाग़ खाए छॾियो अथसि। चाचा मां तोॾे दांह खणी आयो आहियां। चाचा तोखे हर शइ जी ख़बर आहे, तूं खणी बाबा खे सम्झाए। तूं छो नथो मुड़ी, छो तो नांगन जे ॿिरनि में हथ थो विझी? चाचा मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो तव्हां, न बाबा सम्झे थो न तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो था। कहिड़ो उहो मूंखे पैसा घुरनि था, उहे मूंखे फ्री में ॾियनि था। यार तव्हां कम से कम राज़ी थियो। जेकर तव्हां राज़ी न बि थियो न त मां अहिड़ो फ़ाइल विझंदोमांव जो ज़िंदगी भर जान न छॾे सघंदो। तकड़ न कजांइ, तकड़ न कजांइ, मां ॻाल्हाईंदुमि बाबा सां। अदा उहो खणी ज़िद ते चढ़ियो बीठो आहे, तूं खणी मुड़। अदा तोखे मुंहिंजी हालतुनि जी ख़बर आहे, मां ग़रीब माण्हू छा करे सघंदुमि। मां कराची काॾूं पुॼी सघंदुमि। अदा मां त सफ़ा परेशान आहे, पाण एॾो परेशान लॻो पियो हद को वधीक हाणे तुंहिंजी मर्ज़ी, मां छा करे सघां थो। अदा सुभाणे का फिल्म ॻिची में विझे, पोइ पाण निभाए सघंदासीं। कोशिशि कर, मां बि उनखे सम्झायां थो, तूं खणी उनखे सम्झा। नथो सम्झे त पोइ हाणे जीअं चए थो ईअं ई करिणो पवंदो। अदा तूं वञी पंहिंजे भाइटे खे सम्झा, इहे ख़्वाब ॾिसणु छॾे ॾे। तोखे पाण खे ख़बर आहे मूंखे इहो फिल्म विझंदो, इहो कराची वारा ख़्वाब छॾे ॾे बसि। वधीक हाणे तूं हुन सां मिल पाण। मां कोशिशि कयां थो मान सम्झे, पर आहे ज़िद ते। जानू मूं वॾी कोशिशि कई आहे, पर यार मुंहिंजे घर वारा राज़ी नथा थियनि। छा भॼी हली शादी कयूं? न जानू न, इहो मुंहिंजे ख़ानदान ते वॾो दाग़ लॻी वेंदो। ठीकु आहे, मां वरी बि कोशिशि कयां थो। जेकर मुंहिंजे घर वारा राज़ी न बि थिया न, पोइ तूं जीअं चवंदी मां ईअं करण लाइ तयारु आहियां। वॾा तूं ई खणी ज़िद छॾ, करण ॾे शादी, जिथे हू चाहे थो। वॾा यार तव्हांजो बि दोस्त आहे, तव्हां बि उन खे सम्झायो यार, पीउ पुट जे लाइ भलो सोचींदो। पोइ अलाए कहिड़ी क़ौम जा नी ख़बर न आहे, न मुंहिंजा ॾिठल न वॾनि जा ॾिठल, का ख़बर न आहे। वॾा सुभाणे तव्हां नथा छॾो उन खे, कोई फॾो करे अचे, शादी करे अचे या कोर्ट में शादी करे, पोइ तव्हांजे लाइ वैल थींदो न। यार तव्हां बि दोस्त आहियो, उन खे सम्झायो। असां दोस्त त आहियूं, पर उनखे चयो त नथो मुड़े त पोइ थोरो तव्हां बि इहो ख़्यालु कयो त न करायो त शादी धूड़ पियो त छा थींदो। ख़बर न आहे बाबा, अलाए कहिड़ी क़ौम जा आहिनि। मां पंहिंजो पुटु वॾे परणाए ॾियां, माण्हू न्याणियूं परणाए ॾियनि था, मां पंहिंजो पुटु उन्हनि खे परणाए ॾियां, उहा ख़बर न आहे। अलाए केरु आहिनि केरु न आहिनि, मुंहिंजे लाइ परेशान आहे। तव्हां दोस्त उन खे। हा जानू जीअं तो चयो मां ईअं ई कयो। अम्मी खे मोकिलियो आहे पाड़े वारनि जे घर मां, चयो वञी लस्सी वठी आहे। ऐं अबो सुबुह जो सवेरे 6 बजे जो वियल आहे सखर सवारी सां। हा हा हा, सोन त सॼो खयो आहे। घर में जेके पैसा पिया उहे बि सॼा खयां अथमि। ख़ुदा जो कसम पूरे घर खे ॿुहारी ॾिनी अथमि। मोटरसाइकिल बि मां वटि आहे ऐं मोटरसाइकिल जा कागज़ बि जेब में पिया आहिनि। मोटरसाइकिल खपाए मां अधु घंटे में निकिरां थो कराची जे, अधु घंटे में। तूं सिर्फ़ु वेट कर, मां तो 10 घंटनि में पहुतमि कराची। यार मुंहिंजे बाबा खे धक लॻानी, मूंखे मोटरसाइकिल वेचणी आहे। पैसनि जो वॾो सख़्तु मूंखे बोराना पैसा कम अचनि था। पैसा मां तोखे ॾियां थो, मोटरसाइकिल त मूंखे बि वठणी आहे। पोइ तूं वठि बसि, मूंखे ॾे तूं पैसा, मां जो शोरूम ते वेचां उन को बहितर तूं वठि न। बसि ठीकु आहे। गाॾी घणी जी घणे में ॾींदे? मां हफ़्तो पहिरियों वठी आयो आहियां गाॾी, 0 जी कंडीशन ते 1.5 लख रुपए में वठी आयो आहियां। तूं जेके ॾे बसि गाॾी वठि। न यार 1.5 लख घणो आहे इम्तियाज़। मां यार हिकु 35 ॾेई सघां थो। बाबा तूं 140 ॾे का, बसि 140 ॾे का। पोइ हाल हाल एटीएम में मुंहिंजा पैसा पिया हाल ओके थी ओके वे हलो। का सभु कुझु खणी वियो, का शइ न छॾियो, तबाह करे विया मूंखे। ॾे न छॾियो घर में का शइ, अबो ॾे कुझु न छॾियोसि। सॼे घर खे ॿुहारी ॾियो, सोन मोटरसाइकिल काए वियो, सॼी कमाई खणी वियो। अबो ॾे तूं परेशान न थी, छोकिरो आहे मोटी ईंदो। अड़े मूंखे ख़बर आहे न। चाचा तूं परेशान न थी, मां चवां थो मोटी ईंदो। अलाए ख़बर ई न, तूं अलाए कहिड़े शहर में आहे न ॾास न पतो। तव्हांखे को ख़बर पई? असांखे ख़बर कोन पई। मां सॼो दरबार ॾिसी वियो चाचा, किथे बि न मिलियो छोकिरो।
अरे ख़बर कोन्हे हाल तूं कहिड़े शहर में आ का ॾस न पतो आहे ख़बर छा सामान वामान बि खणी वियो आहे छा? अदा सोन हुयसि मोटरसाइकिल हुयसि घर जो सॼो सामान खणी वियो आहे चाचा ख़ैर आहे, छोकिरो आहे, मोटी ईंदो छोकिरो आहे, ख़ैर आहे। मुश्किल आहे दा छोकिरी आहे न मुंहिंजे पुट खे भॼाए वई आहे का ख़बर ई कोन्हे किथे आहे तूं? छोकिरी भॼाई वई आहे? हा चाचा छोकिरी भॼाए तव्हांखे को ॾस पतो पियो? असांखे ॾस पतो त नाहे मिलियो, पर पंहिंजे मुआशिरे में ईअं छो थो थिए? किथे छोकिरियूं भॼनि थियूं त किथे छोकिरा था भॼनि, न पोड़े पीउ जो ख़्यालु था कनि। तक़रीबन सिंध सॼी में इहो ई हशर आहे। चाचा तूं परेशान न थी,